मुझे इन हथियार जो खाज पण पे मरण लाइ तैयार थी मत खपई हुआ गाला है हां तो सोगो कया खबरदार खबरदार जेकरे कहीं भी चुरण की कोशिश कई ना तो सभी के जीरो कोने छड़ी दुस मारे छड़ी दुस। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पत्थर दिल ड्रामे जी आखिरी किस्त अची चुकी है। आखिरी किस्त में छा थियण वारो, आखिरी किस्त में केड़ा बचदा केड़ा मरदा, अज ता के पूरी अपडेट दींदासीं अगी किस्त जी नेक्स्ट एपिसोड जी ए आखिरी एपिसोड जी। दोस्तों आखिरी एपिसोड में सरार खान मारियो वेंदो, शेरल पांजा पांजे पी जा ए पांजे भा जा पलांद वरदो दादन खां ऐं दादन के ड्रिकाए ड्रिकाए पेट में सिधियूं गोलियूं हणंदो। ऐं ॿी तरफ़ दोस्तों सांवल भी हूंदो ऐं दोदो भी हूंदो, इहे भी वरी फायरिंग कंदा पंहिंजे दुश्मन जे मथां दफ़ा ईअं बाहि बारे छॾींदा, उन जे पेरनि जे हेठां टांडा ॾेई छॾींदा ऐं शेरल पंहिंजे दुश्मन खे लेटाईंदो ऐं दोदे वारा जेको आहे न उहे बि पंहिंजे दुश्मन सां पलांद वठंदा। ऐं जीजा जे चवण ते तव्हां ॾिठो त पुलिस वञी पुगी सलार खान जे घर ऐं सलार खान वॾो प्रेशर ॾींदो पुलिस खे रोकण जो। हू तलाशी वठंदी बाख जे लाइ ऐं ख़ासि करे सलार पंहिंजे भाउ खे बि ॿधियूं वेठो आहे। अहिड़े हिसाब सां घणो कमु थियण वारो आहे भाउ मसइलो। ऐं ॿिए तरफ़ दोस्तों हाणे जेको आहे सलार खान सां फायरिंग थींदी, पुलिस जे मथां फायरिंग कंदो हथियार खणी ऐं दोदियारा बि हूंदा। फायरिंग जे बदिले में तबादले में दोस्तों त गोली लॻी वेंदी, सलार खान मारिजी पवंदो ऐं सलार खान जो कमु तमामु थी वेंदो। इन खां पोइ दोस्तों ड्रामो पत्थर दिल एंड थी वेंदो, ख़तमु थी वेंदो। पोइ आख़िरी किस्त ऐं पत्थर दिल ड्रामे जी पुॼाणी। लाइक सब्सक्राइब ज़रूरु कंदा।